नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे दारावाण में ख़बर ॾींदा हलूं त पीपल्स पार्टी ज़िले सखर जे सदर ऐं अॻूणे MP सैयद जावेद हुसैन शाह जो टाउन कमेटी कंदरा यूसी रोशनाबाद यूसी वाबुड़ा यूसी उरड़ो जे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते उज़र ख़्वायूं कयूं। इन मौक़े ते नेशनल प्रेस क्लब कंदरा जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं कंदे चयो त बदकिस्मती आहे जो असांजो मुल्क पाकिस्तान असांजे मथां अहिड़ा हुक्मरान अची विया आहिनि, तव्हांखे पाण ई अहसास थी वियो आहे। नौजवान जी क़यादत पियो करे, जिन खां वोट वरिता, जिन हिननि खे कुलनि ते खणी ऐवान ताईं पहुचाए। अॼु हुननि सां हशर इहो आहे जो बेरोज़गारी जूं लाइनूं लॻायल आहिनि। जिते 50 नौकरियुनि जी जॻह ख़ाली आहे त 10 लख दरख़्वास्तूं पियूं पहुचनि। महांगाई हिकु मसइलो आहे जंहिं अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। बदकिस्मती आहे असां पाकिस्तान जे अवाम जी, अहिड़ा हुकुमरान असांजे मथां अची विया आहिनि ऐं तव्हांखे हाणे त पाण ई सभिनी खे अहसासु थी वियो हूंदो, जिन आंदो अथनि उन्हनि खे बि अहसासु थी वियो आहे, अवाम खे बि अहसासु थी वियो आहे। हे नौजवाननि खे ख़ासि करे उन्हनि जी ज़हनी नौजवाननि जी क़यादत पियो थिए। उन्हनि सभिनी खां वोट बि वरितईं, उन्हनि खे मोबिलाइज़ बि कयईं, उन्हनि सभिनीनि खे कुलनि ते खणी हिते पुॼायो बि सही। अॼु इहो अशर आहे, उहे नौजवान बेरोज़गार वीचारा रुलंदा था वञनि पिया। जिते वञो बेरोज़गारनि जी लाइन लॻी पई आहे। हिकु अगरि 50 नौकिरी आहे त अप्लाई करण वारनि जी उते 10 लख दरख़्वास्तूं थी वञी पहुचनि त इहा बेरोज़गारी आहे न। हुकुमराननि खां पुछो त चवंदा महांगाई आहे कोन असांजे मुल्क में। उन्हनि जे लाइ वाक़ई महांगाई कोन्हे, पर तव्हां असांजे लाइ जाम महांगाई करे छॾी अथनि, माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो अथनि। ख़ासि करे अॼुकल्ह जेको भाण जो क्राइसिस हले थो पियो, इन में बि विच में कोशिशि कनि पिया त सॼो इहो सिंध गवर्नमेंट ॾे डाइवर्ट कनि। सिंध गवर्नमेंट जो त हिन में को रोल आहे ई कोन। वफ़ाक़ी जेको आहे सो मिनिस्टर बि हिननि जा इंडस्ट्री जो उहो थो ॾिसे। बार्डरनि ते बि सभु ख़ैर सां वफ़ाक़ जो ई कंट्रोल आहे। 5 चेक पोस्टूं बार्डरनि ते आहिनि। अगरि स्मगलिंग थिए थी पई त कीअं थी थिए, उन्हनि जी इजाज़त खां सवाइ। ऐं अगरि हेॾे बि ब्लैक ते थिए थो पियो त छो नथा पिया उन ते एक्शन खयो वञे। सॼो जेका 1800 वारी बोरी अॼु 2800 में बि कोन थी मिले। DAP जेका 4000 रुपए जी बोरी 10,000 रुपए में कोन थी मिले। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, अॻिते इहो खाधे पीते जी फूड शॉर्टेज थींदी। अॼु कणिक जी थींदी, अॻिते हली कपां जी थींदी, सिरियनि जी थींदी। इहे जॾहिं सभु शॉर्टेजिस थी वियूं त अञा इहे ॿाहिरां घुराईंदा, अञा उहे शयूं महांगियूं कंदा। ही मां सम्झा पंहिंजे ATMs जे लाइ सभु कुझु कनि था पिया। सो अलाह साईं सम्झ ॾे हिननि खे बि, हिननि जे आणण वारनि खे बि, त को रहम कनि हाणे मुल्क ते बि, अवाम ते बि रहम कनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।